की वीडियो में गाल कंदासीं किंग ऑफ सिंध मुमताज़ अली मौलाई के बारे में जो नओं एल्बम इन वक्त सिंध में रिलीज़ थी चुको है उन जा बोल कहिड़ा आहिनि उहो कलाम कहिड़ो आहे इन वीडियो में तव्हांखे ॾसींदासीं। वीडियो के तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो। दोस्तों तव्हांखे ख़बर आहे मुमताज़ मौलाई सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार आहे जंहिंखे सिंध जो किंग बि सॾिजे थो ऐं मुमताज़ मौलाई जो उर्दूअ में चयल कलाम तमामु घणो सिंध में मक़बूल थियो त सिंध में आओ तुझे मछली पल्ली पल्ला खिलाएं। दोस्तों इहो तमामु बहितरीनु कलाम हुयो मुमताज़ अली मौलाईअ जो जंहिंखे पूरी पाकिस्तान में शोहरत ॾियारी मुमताज़ मौलाई खे। जेको इहो कलाम उर्दूअ में जेको आहे सो मुमताज़ मौलाई रिलीज़ कयो हुयो। उन खां पोइ टीवी चैनलनि ऐं उन खां पोइ उर्दू मीडिया जा जेके बि चैनल हुया उन्हनि मुमताज़ मौलाई खे घुराए पाण वटि उन जो इंटरव्यू बि रिलीज़ कयो वियो ऐं पूरे पाकिस्तान में मुमताज़ अली मौलाई खे मक़बूलियत बि मिली। उन खां पोइ मुमताज़ अली मौलाई ते सिंध जा जेके आर्टिस्ट हुया फ़नकार उन्हनि तनक़ीद बि कई, लेकिन मुमताज़ मौलाई हिकु उभदर सितारो थी उभरियो सिंध जो। ऐं मुमताज़ मौलाई जो इहो कलाम नओं एल्बम अची चुको आहे त ॾुखियो वक़्तु ईंदो आहे त सभु कंहिंखे सेखारे वेंदो आहे। दोस्तों इहो कलाम तमामु बहितरीनु ऐं सुठो कलाम मुमताज़ मौलाई रिलीज़ कयो ऐं हिन वक़्तु सोशल मीडिया ते तमामु घणो इहो कलाम वायरल आहे मुमताज़ मौलाई जो त ॾुखियो वक़्तु ईंदो आहे त सभु कुझु सम्झाए वेंदो आहे। दोस्तों इहो VIP ऐं सुठो कलाम मुमताज़ मौलाई रिलीज़ कयो। हालांकि इहो सॼो एल्बम रिलीज़ थियल आहे, लेकिन असां तव्हांखे हिन वीडियो में हिकिड़ो कलाम ॿुधायोसीं इन जो त ॾुखियो वक़्तु ईंदो सभु कुझु सम्झाए वेंदो आहे। दोस्तों इहा हक़ीक़त आहे जॾहिं बि कंहिं इंसान ते ॾुखियो वक़्तु ईंदो आहे त पंहिंजा ऐं परावा चहिरा जेको आहे सो सॼण ऐं दुश्मननि जा ज़ाहिर थी बीहंदा आहिनि साम्हूं। ॾुखियो वक़्तु सॼण ऐं दुश्मननि जी पहचान ॾियारींदो आहे ऐं ॾुखियो वक़्तु इंसान खे हिकु पंहिंजो जेको आहे सो हक़ीक़ी ज़िंदगीअ जी ऐं हक़ीक़ी पंहिंजी हैसियत जेका आहे उहा यादि ॾियारींदो आहे। ॾुखियो वक़्तु बि अलाह जी तरफ़ सां हिकु नेमत हूंदी आहे। ॾुखे वक़्त में तव्हां कोशिशि कयो अॻिते उथण जे लाइ ऐं महिनत करे अॻिते वधण जे लाइ कोशिशि कयो। दोस्तों छा तव्हांखे ख़बर आहे मुमताज़ अली मौलाईअ ते बि ॾुखियो वक़्तु खोड़ चकर आया, लेकिन मुमताज़ अली मौलाईअ पंहिंजे ॾुखे वक़्त खे तमामु बहितरीनु तरीक़े सां जेको आहे सो स्ट्रगल करे उन खे मुकमल करे ऐं अॻिते वधियो। हिन वक़्तु अलाह जी महिरबानी सां मुमताज़ अली मौलाई ते जेके बि जेको आहे सो परेशानियूं हुयूं ऐं जेके बि झेड़ा झटा मसइला हुया उहे बिल्कुलु हल थी चुका आहिनि ऐं मसइला ख़तमु थी चुका आहिनि। हिन वक़्तु मुमताज़ अली मौलाई बिल्कुलु ओके आहे ऐं उन जा नवां एल्बम हिन वक़्तु रिलीज़ पिया थियनि। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो, लाइक ऐं शेयर कयो। वॾी महिरबानी।